अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं जिंदो ड्रामो। जी हाँ दोस्तों, मां कल ही अपडेट तव्हांखे ॾिनी हुई, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो त हिकु ड्रामो खजू साहब खे मिलियो आहे KTN वारनि जी तरफ़ां, ऐं खजू साहब KTN ॾे मोटी वियो आहे। ऐं उन ड्रामे जो ज़बरदस्त अॼु रिव्यू कंदासीं, ऐं उन ड्रामे में कहिड़ा अदाकार हूंदा, कहिड़ी टीम हूंदी, ऐं इहो खजू साहब सिंध TV वारनि खे छॾे छो KTN वारनि ॾे वियो। छा खजू साहब ऐं डायरेक्टर जेको असगर चौधरी जो मुक़ाबिलो थी चुको आहे, छो हिक ॿिए जा ड्रामा हेॾे होॾे थिया आहिनि इन्हनि जा। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे सुकून सां ॾिसो। हीअ वीडियो सिर्फ़ु जस्ट तव्हां जे लाइ आहे, जेका सिंधी ड्रामनि जा शौक़ीन आहिनि, जेका सिंधी शोबे सां शौक़ु रखनि था, उन्हनि जे लाइ हीअ वीडियो आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो दोस्तों। तव्हांखे मां हिकु हिकु अपडेट, हिकु हिकु पॉइंट तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं अॼु हिते तन्हाई में वेही करे मंडे दर्जे स्टेशन ते ही रिव्यू करे रहियो आहियां तव्हां दोस्तनि जे लाइ। तन्हाई आहे, ॿियो कुझु ई कोन्हे। तमामु जल्द हिकिड़ी ट्रेन क्रॉस करण वारी आहे। हलूं था अपडेट जी तरफ़ दोस्तों। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, कल ही मूं अपडेट ॾिनी मां जो खजू साहब KTN जी तरफ़ मोटी वियो आहे, ऐं खजू साहब खे नओं ड्रामो मिलियो आहे, ऐं राइटर साॻियो आहे नूर ज़ौन साहब। उहा पोस्ट मूं कल यूट्यूब ते रखी, फेसबुक ते मूं अॼु फेसबुक ते वरी ॿिए ॾींहुं रखी। ठीकु आहे, तव्हां उहा मुंहिंजी अपडेट ॾिठी हूंदी। ऐं वरी ॿिए ॾींहुं खजू साहब फेसबुक पंहिंजी पोस्ट रखी आहे त मां KTN वारनि खे जो आहे नेक्स्ट ड्रामो मुंहिंजो KTN वारनि ॾे ईंदो। ऐं उहो वरी उते डायरेक्टर सां उन सां जेको आहे प्रोड्यूसर सां तस्वीरूं बि खजू साहब मोकिलियूं, पंहिंजूं पोस्ट बि कई। ऐं असां वारी ॻाल्हि उहा ज़बरदस्त ओके बीठी। ऐं असां वारी ॻाल्हि जेका मूं अपडेट ॾिनी हुई, उहा उन जो वेरिफिकेशन थी वियो। त खजू साहब जॾहिं पोस्ट रखी, सभिनी दोस्तनि ॾिठी पोस्ट पढ़ी, पोइ सभिनी चयो वाक़ई अदा तुंहिंजी अपडेट बि सही हुई। मां हिकु ॾींहुं अॻे बि ॿुधाए छॾियो हुयो त इहो कमु ईअं थियण वारो आहे। हाणे खजू साहब खे जेको नओं ड्रामो मिलियो आहे, उनजो नालो आहे जिंदो। जी हाँ दोस्तों, जिंदो इहो ड्रामो मां हिकु चकर अॻे बि अपडेट ॾिनी। पहिरियों कंहिं ॿिए डायरेक्टर खे मिलियो, उनजो नालो फ़िलहालु न वठंदासीं हिते। KTN वारनि जो ड्रामो तयारु, स्क्रिप्ट तयारु पियो हुयो आहे, उहो जिंदो ड्रामो हाणे मिलियो आहे खजू साहब खे। खजू साहब मुंहिंजे ख़्याल में दोस्तों थोरी नाराज़गी जे करे, मुंहिंजे ख़्याल में, छो त पहिरियों पंहिंजा बि ड्रामो मिलियो खजू साहब खे। भली उहो डायरेक्टर किथे न ॿुधाइनि, लेकिन असांजो कमु आहे इहे शइ जेको आहे न असां शूट कंदा आहियूं। मतिलबु इहे ख़बर असांखे जॾहिं मिलंदी आहे ज़रूरु तव्हांजे आॾो रखंदा आहियूं। पंहिंजा बि ड्रामो जेको असगर चौधरी खे मिलियो खजू साहब खां, ईअं चई सघिजे थो सम्झ खसिजी वियो। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकु डायरेक्टर खां वरी ॿिए डायरेक्टर ॾे शिफ्ट थी वियो त सम्झ खसिजी वियो न। ज़ाहिर ॻाल्हि आहे, असां ईअं ई चई सघूं था, लेकिन इहो वर्ड चवणु न घुरिजे, लेकिन असां ईअं चऊं था पिया जीअं तव्हांखे आसानी सां असांजी ॻाल्हि सम्झ में अची वञे। ऐं खजू साहब खे उहो ड्रामो न मिलियो, उहो ड्रामो मिलियो असगर चौधरी साहब खे। उहो वरी बलोचिस्तान में शूट थियणो हो। जो पहिरियों अदाकार आज़म मेंगल हुयो, लेकिन हाणे मुंहिंजे ख़्याल में आज़म मेंगल ई आहे। वधीक 2-3 ॾींहंनि जे अंदरि इहा ख़बर पइजी वेंदी त फाइनल जेका लिस्ट ईंदी अदाकारनि जी। ऐं उनजी शूट मुंहिंजे ख़्याल में स्टार्ट थी चुकी आहे दादू में, ऐं जेको असगर चौधरी साहब जी डायरेक्शन में। ऐं ॿियो त जेको खजू साहब खे हाणे ड्रामो मिलियो आहे जिंदो, उहो मुंहिंजे ख़्याल में दोस्तों KTN वारनि जो ड्रामो आहे। उन में हाणे खजू साहब कहिड़ा अदाकार रखंदो, मेन सुवाल आहे इहो तव्हां असांजे लाइ। खजू साहब कहिड़ा अदाकार खणंदो, कहिड़ी उनजी टीम हूंदी, ऐं कहिड़ा न हूंदा अदाकार। दोस्तों पहिरियों अदाकारनि जी तरफ़ हलूं था, पोइ ॾिसूं था त उहो ड्रामो कामयाबु थींदो बि सही, जिंदो ड्रामो या न। दोस्तों दरअसल जेको अदाकार जिंदो, हिकु माई जो नालो आहे। जिंदो हिकु माई हुई, मुंहिंजे ख़्याल में इहा कहाणी बि ॿुधाईंदा रहंदा आहिनि त जिंदो जीअं कयो हुयो मुड़ुसी, मतिलबु जिंदो हिकु मर्दनि वांगुरु पंहिंजे हक़नि लाइ विड़ी हुई। अहिड़े हिसाब सां उन ते का कहाणी ठहियलु आहे। जिंदो जो लफ़्ज़ अगरि अचे थो त कहाणी ओॾां वञे थी। पूरी पक सां मां नथो चवां, लेकिन जेका जेसीं ताईं असां उहा मतिलबु मूं रिसर्च कई आहे, इहे स्टोरियूं ॿुधियूं आहिनि, ऐं उन हिसाब सां जिंदो जी कहाणी अहिड़े हिसाब सां वाक़ो मतिलबु माई जो किरदारु बि हूंदो। इन में मेन किरदारु कंहिं माई जो आहे। अगरि अदाकार मर्द अदाकार मूं किरदारु हूंदो त पोइ मतां आज़म मेंगल खे इहो ड्रामो मिले। खजू साहब जिथे हूंदो आहे त उते आज़म मेंगल ज़रूरु हूंदो आहे। दोस्तों तव्हां इहो नोट करे छॾियो, खजू साहब हिन ड्रामे में आज़म मेंगल खे ज़रूरु खणंदो। आज़म मेंगल हिकु बहितरीनु अदाकार आहे, ज़बरदस्त अदाकार आहे। अगरि आज़म मेंगल खजू साहब खयो त बहितरीनु कमु थी वेंदो। ऐं जिंदो ड्रामो में आज़म मेंगल जो कहिड़ो किरदारु हूंदो त इहो अचण वारे ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। ऐं उन सां गॾोगॾु ॿिया कहिड़ा अदाकार हूंदा। दोस्तों खजू कोशिशि कंदो पंहिंजी टीम खे जेको आहे KTN वारनि ॾे शिफ्ट करण जी कोशिशि ज़रूरु कंदो। जेका उनजा दोस्त आहिनि, जेका वेझा दोस्त अथसि, उन्हनि खे ज़रूरु खणंदो। ऐं KTN वारनि जा जेका पंहिंजा मतिलबु यको लॻातार अदाकार ड्रामा शूट कंदा अचनि था, उहा टीम बि हिन में शामिलु
शामिल हूंदी। जीअं हवेली ड्रामो हुयो केटिन वारनि जो, पत्थर दिल ड्रामो हो, साईं निसार शाह त केटिन वारनि ॾे बि शूट कंदो आहे ड्रामा, ऐं जेको आहे सिंध टीवी वारनि ॾे बि। इहा टीम इहे अदाकार इन्हनि में ज़रूरु हूंदा जंहिं ते मां नाला खयां। कोशिशि आहे त इहे अदाकार हुजनि, तव्हांजो जेको शौक़ु पूरो थिए। तव्हां असां में दरअसल तव्हां इहो सोचो हूंदो त खजू साहब केटिन वारनि ॾे छो हलियो वियो, छा वजह थी। दोस्तो कंहिं इंसान जी अगरि दिलादारी थींदी आहे त पोइ उन खे ईअं महसूसु थींदो आहे, पोइ उन खे ॿिया ऑफरूं बि मिलंदियूं आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे खजू साहब वॾो सुठो डायरेक्टर आहे, ऐं इन जे करे थी सघे थो उन खे केटिन वारनि खां सुठी ऑफर आई हुजे, तॾहिं केटिन वारनि ॾे हलियो वियो। जिंदो ड्रामो हिकु मेगा सोप सीरियल आहे मुंहिंजे ख़्याल में इहो, ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे असगर चौधरी साहब बि बहितरीनु डायरेक्टर आहे। उहो पंहिंजे नाले वारो डायरेक्टर आहे। उहो बि सिंध टीवी में जेको उन तकरार जेका मेगा सोप सीरियल कई, कामयाबु सोप सीरियल कई, उन खां पोइ उन जी डायरेक्शन अञा कामयाबु थी चुकी आहे असगर चौधरी साहब जी। ऐं उन खे लगातार जेको आहे न को विच में को अहिड़ो ख़ासि ड्रामो न आयो, इहो हिकिड़ो ड्रामो मिलियो हुयो तकरार, वरी उन खां पोइ हाणे पंहिंजा बि ड्रामो मिलियो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि कल्ह कमेंट बि कया हुया मुंहिंजे यूट्यूब चैनल ते, अदा फलाणो अदाकार, अदा हीअ अदाकार हुजे, अदा हू हुजे। दोस्तो इहो असांजे चवण सां त न थींदो, लेकिन असां तव्हांजी राय अॻिते पुॼाइण जी कोशिशि कंदा आहियूं वीडियो जे ज़रिए। असांजी वीडियोज़ हर माण्हू ॾिसंदो आहे, डायरेक्टर बि ॾिसंदा आहिनि, राइटर बि ॾिसंदा आहिनि, अदाकार बि ॾिसंदा आहिनि। ईअं न आहे जो सिर्फ़ु आवाम ॾिसंदी आहे, सभई ॾिसंदा आहिनि। तव्हांजी जेका असां कमेंट वग़ैरह शामिलु कंदा आहियूं त उन्हनि ताईं पुॼंदा आहिनि, ऐं तव्हांजे जेतिरा वधीक कमेंट हूंदा त ओतिरो वधीक उन्हनि ते असरु पवंदो, ओतिरो उन अदाकार खे उन्हनि खे अंदाज़ो लॻी वेंदो आहे त हिन जी व्यूअरशिप घणी आहे अदाकार जी, पोइ उन खे हू सिलेक्ट कंदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे। ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो मां इहो ॿुधाईंदो हलां त जेको आहे हाणे हिकु त मतिलबु खजू साहब तमामु जल्द इन खे शूट कंदो, कुझु ॾींहंनि जे अंदरि कोशिशि कंदो। लोकेशन अञा जी सिलेक्ट न कई वई आहे मुंहिंजे ख़्याल में दोस्तो। इन जी लोकेशन हाणे ॾिसो, खजू साहब जो पंहिंजो घर त मीरपुर घोटकी इन साइड आहे। छा हेॾे जेको आहे इन खे रिकॉर्ड कराईंदो या थर जी साइड कराईंदो? दोस्तो ॿ कमु थींदा, या त मीरपुर वारी साइड खजू साहब ड्रामे खे हेॾे जिंदो खे खणी वेंदो, हेॾे शूट कराईंदो, या थर वारी साइड इहो ड्रामो शूट थींदो। इहो हक़ीक़त आहे। ऐं ॿियो ॿुधाईंदो हलां दोस्तो मां तव्हांखे त हीअ जेका सोप सीरियल हाणे सम्झो तव्हां मुक़ाबले में अचनि थियूं, हिकु त जिंदो ऐं ॿिया पंहिंजा वेरी, ॿई ड्रामा ॿई सोप सीरियल इहे मुक़ाबले जा आहिनि, केटिन वारनि जो, हू सिंध टीवी वारनि जो। तव्हांजी छा राय, तव्हां छा पसंदि कयो था, तव्हांखे छा सम्झ में अचे थो, कहिड़ो ड्रामो कीअं हुजे, कहिड़ो कीअं न हुजे, तव्हां इहो पंहिंजे कमेंट सेक्शन जे ज़रिए ॿुधाए सघो था, फेसबुक जी पेज में कमेंट करे सघो था। दोस्तो मां जेका तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जेका मुंहिंजा फेसबुक जा दोस्त आहिनि उहो थोरो गौर सां ॿुधनि। फेसबुक ते 66,000 मुंहिंजा फॉलोवर आहिनि, उहे उन्हनि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि जॾहिं हीअ मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो, सम्झ तव्हां हिकु ॾींहुं पोइ ॾिसी रहिया आहियो। इहा वीडियो हिकु ॾींहुं पहिरियों यूट्यूब ते अपलोड थींदी आहे, यूट्यूब ते खां ॿिए ॾींहं ते वरी असां फेसबुक ते अपलोड कंदा आहियूं। तव्हां अगरि फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त तव्हां ईअं अंदाज़ो आयो हूंदो, अदा हीअ त कल्ह ख़बर हली हुई, तूं अॼु छो थो ॿुधाए? इहा मां कल्ह ई हलाए छॾी यूट्यूब ते, फेसबुक ते देरि सां आई आहे, तव्हां वटि देरि सां पुॼी आहे। तव्हां अंदाज़ो हणी छॾियो त हीअ कल्ह जी ख़बर आहे, तव्हांखे थोरो फेसबुक ते लेट मिली आहे। तॾहिं तव्हां फेसबुक वारे दोस्तनि खे चवंदो आहियां, कोशिशि कंदा कयो मुंहिंजे यूट्यूब ते सब्सक्राइब करे छॾियो। यूट्यूब ते मुंहिंजी अपडेट सभु खां पहिरियां मिलंदी तव्हांखे, ऐं यूट्यूब ते इंशाअल्लाह जेका अपडेट मिलंदी हाई लेवल जी मिलंदी, ऐं फेसबुक ते बि हाई लेवल जी मिलंदी, लेकिन थोरो लेट सां मिलंदी। कोशिशि कयो फेसबुक ते जेका लिंक ॾिनल आहे इन ते क्लिक करे मुंहिंजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब करे छॾियो। अगरि लिंक ते क्लिक नथो थिए त पोइ बि यूट्यूब ते अची करे उते लिखो शाहिद खोसो व्लॉग, फस्ट में पहिरियों ई मुंहिंजो चैनल ईंदो, मेन चैनल मुंहिंजो ई आहे सिंधी ड्रामनि जे रिव्यू जे हिसाब सां। पोइ तव्हां उनखे सब्सक्राइब करे छॾियो, उते पहिरियां अपडेट त ॿुधी वठंदा कयो। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त कोशिशि कयो 5-5 ॼणनि खां मुंहिंजो चैनल बि सब्सक्राइब कयो। मां 3 ॾींहं बि तव्हांखे चयो हुयो, अगरि 1000 दोस्त मुंहिंजो ईअं करे थो त मुंहिंजा 5000 सब्सक्राइबर वधी वेंदा। 1,00,000 सब्सक्राइबर जो मूं टारगेट बि रखियो आहे त मां हिन चैनल खे 1,00,000 ते पुॼायां, ऐं 33,000 ते पुॼण वारो आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे पंहिंजे दोस्तनि जो मोबाइल बि वठी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। 5, 6, 1, 2 जेतिरो तव्हांखे दोस्तनि वटि मोबाइल हुजूं, ॻोठ में हुजूं, किथे बि तव्हांखे को मिले थो त वठी करे सर्च करे सब्सक्राइब करिणो आहे। ईज़ी आहे, कोई ॾुखियो कमु न आहे। 1,00,000 टारगेट आहे जेको सब्सक्राइबर जो, उहो असांजो पूरो करण में तव्हां महिरबानी कयो, हिमत कयो, तव्हांजा 1,00,000 कुर्ब थींदा। ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त इहो तव्हांखे कमु करिणो आहे।
ऐं सभिनी दोस्तनि खे ॿियो इहो बि चवंदुसि त जिथे बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं सिंधी ड्रामे जेका मूं अपडेट ॾिनी आहे तव्हां मूं केतिरा मुतफ़िक़ आहियो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं खजू साहब ऐं असगर चौधरी साहब जो ॾिसो हाणे रामायण ॿिन्ही जो डायरेक्शन ॿिन्ही जी हाई लेवल जी डायरेक्शन आहे, कोई इन कसो माण्हू न आहे, ॿई डायरेक्टर हाई लेवल जा डायरेक्टर आहिनि। न खजू साहब घटि आहे, न असगर चौधरी घटि आहे, न लाला रफ़ीक घटि आहे, न आज़म मेघल घटि आहे, न असद कुरैशी घटि आहे। सभई सिंध जा टॉप जा अदाकार टॉप जा इहे डायरेक्टर आहिनि। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त डायरेक्टर ॿिन्ही राइटर ॿिन्ही जो हिकिड़ो ई आहे, नूर ज़ौर साहब, ऐं पंहिंजा वेरी में बि उहो डायरेक्टर आहे। ऐं केटिन वारनि जो जेको ड्रामो अचे थो जिंदो उन जो बि उहो साॻियो डायरेक्टर आहे। वॾी मज़े जी ॻाल्हि आहे न, जो डायरेक्टर ॿिन्ही खे हैंडल करे थो। ऐं नूर ज़ौर साहब जी जेका डायरेक्शन जेका राइटिंग कंदो आहे, जेको ड्रामो लिखंदो आहे दोस्तो हाई लेवल जो लिखंदो आहे। तव्हां यादि करे छॾिजो, जिंदो ड्रामो को हल्को फुल्को न हूंदो, ज़बरदस्त हूंदो। ऐं इहो राइटर नूर ज़ौर साहब लिखियो आहे त अञा 4 चंड लॻी आहे सम्झो इन कहाणी खे। ऐं हीअ कहाणी हाई लेवल जी कहाणी हूंदी, तव्हांखे इंशाल्लाह वणंदी। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां ॿी वीडियो में। अगरि वीडियो तव्हांखे असांजी अपडेट सुठी लॻी त लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदा, सुठा सुठा कमेंट कंदा, हीअं अंगूठे सां ठक ठक हणंदा वञो सब्सक्राइब खे, लाइक खे, शेयर खे, ऐं असांजो हौसला अफ़ज़ाई थींदी। इहो सभु कुझु फ्री हूंदो आहे। असांखे रखंदा यादि, सिंध सलामत, साथ सलामत, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।